नाज़रीन, खैरपुर में सिंध के ॿियनि शहरनि जी लॉकडाउन जारी है। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। वधिक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जावरी। जी शकील। जी बिल्कुल, पूरे सिंध जी खैरपुर में भी सरकारी तौर ते लॉकडाउन जारी है, पर अमली तौर ते जो बाज़ारूं दुकानूं खुली चुकियूं आहिनि। खैरपुर शहर की हर बाज़ार हर गिटी में जो है वो माण्हुनि जा वॾा हुजूम नज़र अची रहा आहिनि। ॿिए तरफ़ जो है रमज़ान मुबारक शुरू थियण बावजूद खैरपुर में जो है जेका महांगाई आहे उहा उरूज ते पहुची चुकी है। खाधे पीते जी शयुनि जा अघ जो है 300 सैकड़ो हथरादू तौर ते जो है वधाया विया आहिनि, जंहिंजे करे जेके आम माण्हू आहिनि जेके लॉकडाउन सबबि जंहिंजा रोज़गार या जंहिंजी मज़दूरी जो है अॻु में ही ख़त्म थी चुकी हुई, उन्हनि जी क़ुवत ख़रीद जो है इन महांगाई के करे मुकमिल तौर ते जवाब ॾेई चुकी है, जंहिंजे करे जेको ग़रीब मिसकिन माण्हू आहे उहो इंतहाई परेशान हाल है। ॿिए तरफ़ जो है जेको खैरपुर इंतज़ामिया है उहा इन हथरादू महांगाई ते कंट्रोल करण में जो है मुकमिल तौर ते नाकाम नज़र अची रही है। आम आवाम जो चवण है तो खुदारा ही रमज़ान मुबारक में जेका हथरादू महांगाई कई वही है इन ते जो है कंट्रोल करे आवाम के जो है कुछ रिलीफ ॾियारिजे। ॿिए तरफ़ जो है ही सख्त गर्मी जा ॾींहं आहिनि। खैरपुर में सख्त गर्मी हुजण के बावजूद जो है वह लोड शेडिंग जो है इंतहाई वधाई वही है। खैरपुर में 6 खां 8 कलाकनि ताईं जो है वह लोड शेडिंग कई पई वञे ऐं सहरी ऐं अफ़्तारी के वक़्त पिण जो है बिजली की गैर ऐलानियल डिगी लोड शेडिंग जो जो सिलसिलो है वो जारी है। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत तोड़े खैरपुर इंतज़ामिया जो है वो पंहिंजे हुकमनि ते अमल दरामद कराए ऐं खैरपुर में जो हथरादू महांगाई हुजे गैस या बिजली की जेका लोड शेडिंग है उन ते कंट्रोल करे जो है आवाम के रिलीफ ॾियारे वञे। जी।